अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। ही असां वटि ॿ सवाल आहिनि। बेसिकली ही डबल पावर वारा हिसाब आहिनि। सो हिन वीडियो में असां सम्झंदासीं त हिन टाइप जा सवाल कीअं सोल्व थियनि था। सो 1 बाय 1 करे ॿई सवाल जेको आहे सोल्व कंदासीं, ठीकु आहे। ऐं हिन टाइप जा सवाल बि IB मेट्रिकुलेशन कैटेगरी टेस्ट में अची चुका आहिनि ऐं नेक्स्ट पेपर में बि अची सघनि था, ठीकु आहे। सो पहिरों नंबर क्वेश्चन असां वटि आहे 2 जी मथां पावर 2 वरी 2 जी मथां पावर 3 आहे, ठीकु आहे। अहिड़ी तरह क्वेश्चन नंबर 2 में 2 जी मथां पावर 2 सेम आहे, ब्रेकेट ॾिनल आहे, ब्रेकेट जे मथां वरी पावर 3 आहे, ठीकु आहे। सो पहिरियां क्वेश्चन नंबर 1 सोल्व कंदासीं। 2 जी मथां पावर 2 वरी 2 जी मथां पावर 3 आहे, ठीकु आहे। सो हाणे हीउ क्वेश्चन नंबर 1 कीअं सोल्व थींदो हाणे अचो त सम्झूं था। हाणे थोरी देरि जे लाइ असां हिन ॿिनि खे जेको आहे कट कंदासीं, ठीकु आहे, थोरी देरि जे लाइ। सो 2 जे मथां पावर 3 आहे, हिन खे असां ज़ूम कंदासीं, ठीकु आहे। सो हाणे हिन जो मतिलबु आहे त 2 खे जेको आहे 3 सां मल्टीप्लाई न कंदासीं, ठीकु आहे। बल्कि ही पावर शो करे थो त केतिरा दफ़ा मल्टीप्लाई करिणो आहे। 3 आहे पावर, त असां 2 खे जेको आहे 3 भेरा मल्टीप्लाई कंदासीं, ठीकु आहे। हाणे 2 खां 4 थींदो 2 चौक 8। सो असां हिन सॼी खे सोल्व कयोसीं, असां वटि जवाबु आयो 8, ठीकु आहे। सो हिते 2 हुया, असां ॿिनि खे थोरी देरि जे लाइ कट कयो होसीं। सो असां ॿिनि खे जेको आहे हिते रखंदासीं। उन खां बाद में हिन सॼी खे असां सोल्व कयोसीं, जवाबु असां वटि आहे 8, त हिन जो पावर थी वियो 8, ठीकु आहे। हाणे 2 जे मथां पावर थी वियो 8। हाणे जेको आहे 8 भेरा असां ॿिनि खे मल्टीप्लाई कंदासीं। 2 मल्टीप्लाई 2 मल्टीप्लाई 2 मल्टीप्लाई 2 मल्टीप्लाई 2 मल्टीप्लाई 2 मल्टीप्लाई 2 1 2 3 4 5 6 7 आख़िरी दफ़े ते लिखंदासीं, ठीकु आहे। हाणे मल्टीप्लाई कंदासीं। 2 खां 4 2 चौक 8 2 8 16 2 16 32 2 32 64 2 64 घणो थींदो 128 2 128 मल्टीप्लाई कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 256, ठीकु आहे। सो हाणे हिन सॼी खे असां सोल्व कयोसीं। 2 जे मथां पावर 2 हुयो, वरी 2 जे मथां पावर 3 हुयो, मतिलबु हीअं हुयो न सवाल, 2 जे मथां पावर 2 हुयो, 2 जे मथां पावर 3 हुयो, ठीकु आहे। सो हिन सॼी खे असां सोल्व कयोसीं, असां वटि जवाबु आयो 256 असां वटि जवाबु आयो, ठीकु आहे। हाणे क्वेश्चन नंबर 2 जी तरफ़ अचूं था। हिते 2 जे मथां पावर 2 ब्रेकेट ॾिनल आहे, वरी ब्रेकेट जे मथां पावर 3 आहे, ठीकु आहे। हाणे जॾहिं बि ॾिंगी अची वई त असां पहिरियां ॾिंगी खे सोल्व कंदासीं, ठीकु आहे। सो हाणे 2 जे मथां पावर 2, इन जो मतिलबु असां पहिरियां जेको आहे ॾिंगी ख़तमु कंदासीं। 2 जे मथां पावर 2, त असां ॿिनि खे 2 सां 2 दफ़ा मल्टीप्लाई कंदासीं। सो 2 खां थी विया 4। हाणे हिन सॼी खे असां ब्रेकेट खे असां सोल्व कयोसीं, त असां वटि जवाबु आयो 4। सो होल पावर असां वटि हुयो 3, जेको ॾिंगी जे मथां हुयो, त हुन 3 खे असां जेको आहे 4 जे मथां पावर करे लिखी छॾींदासीं, ठीकु आहे। सो हाणे इन जो मतिलबु आहे त 4 जे मथां पावर 3 आहे, त इन जो मतिलबु आहे असां 4 खे 3 भेरा मल्टीप्लाई कंदासीं। सो 4 मल्टीप्लाई 4 मल्टीप्लाई 4, सो 4 चौक 16 4 16 थी विया 64, ठीकु आहे। सो 2 जे मथां पावर 2 हुयो, होल पावर ब्रेकेट हुयो, वरी होल पावर 3 हुयो। सो हिन सॼी खे असां सोल्व कयोसीं, जवाबु असां वटि आयो 64, ठीकु आहे। जॾहिं बि हिन टाइप जा सवाल तव्हां वटि अचनि त तव्हां हिन तरीक़े सां आसानी सां सोल्व करे सघो था, ठीकु आहे। मूंखे ॾींदा इजाज़त, वरी इंशाल्लाह मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।